साईं सदाईं करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी सिंधत या वारसों जा दोस्तों अस्सलाम वालेकुम जी सिंध जी मुझे रहबर साईं जी साईं दोस्तों अॼु अवां सभिनि खे जंहिं मौज़ू ते तव्हां सभिनि सां कचहरी कंदुसि उहो कश्मीर जो इशू आहे पाण मां मेजॉरिटी उहे माण्हू नंढपण खां पाण ऐं असांजा वॾा बि जेके हूंदा शुरूअ खां ई कश्मीर ऐं फ़लस्तीन जो इशू ॿुधंदा अचनि पर ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असीं इहो त ॼाणूं था त कश्मीरनि सां ऐं फ़लस्तीननि सां ज़ुल्म थी रहियो आहे पर असांजी मेजॉरिटी अवाम खे इहा ख़बर न आहे त इन जी तारीख़ छा आहे किसो कीअं ख़राबु थियो आहे इन जा तारीख़ी छा हक़ाइक़ आहिनि जिन जे करे इहो इशू ख़राबु थियो आहे 1947 जे अंदरि जॾहिं हिंदुस्तान में पाकिस्तान अंग्रेज़ छॾे विया पई ख़ितो छॾे विया पए उन ज़माने में अंदरि पाकिस्तान जी कोशिशि हुई त वधि मां वधि मुस्लिम रियासतूं जेके आहिनि उहे असांजो हिसो थियनि ऐं इंडिया जी बि कोशिशि हुई त असां वधि मां वधि रियासतूं आणियूं ऐं इंडिया जी ॿी बि हिकिड़ी कोशिशि हुई त मुस्लमान रियासतूं हिंदुस्तान जो हिसो थियनि उन जी वजह मेन इहा हुई त हुननि चाहियो थे त असीं इहो साबित कयूं तारीख़ जे अंदरि अॻिते हली मुस्तक़बिल साबित कयूं त हिकिड़ी मुस्लिम मेजॉरिटी इलाइक़ो रियासत या ज़िलो हिकु सेक्युलर समाज में रही सघनि था हिंदुस्तान में हिकिड़ो सेक्युलर सोसाइटी साबित थींदी इहा जेमहिल शइ हली पए त ओॾीमहिल टे हिकिड़ियूं अहिड़ियूं रियासतूं ऐं टे हिकिड़ियूं अहिड़ियूं स्टेट्स हुयूं जेके हिंदुस्तान जे लाइ तमामु वॾो इशू हुई हिकिड़ी हुई हैदराबाद दखन कश्मीर ऐं टियों जूनागढ़ पटेल जेको उन जो मौक़ुफ़ वधीक हैदराबाद ॾांहुं हो उन चाहियो पिए त हैदराबाद दखन जेको आहे उहो असां वटां न वञे उहो वेंदो त असांखे वधीक नुक़सानु पहुचंदो छो तव्हां अगरि नक्शो ॾिसंदो नक्शे में तव्हां सम्झी वेंदो त हैदराबाद दखन लाइ छो न आहे जूनागढ़ लाइ बि हुननि लाइ इहो ई मौक़ुफ़ हो कश्मीर लाइ पटेल जो मौक़ुफ़ थोरो मुख़्तलिफ़ हो पटेल चयो त भले वञणु चाहे त भले हलियो वञे हू एॾो इंट्रस्टेड न हो हुन में पर कश्मीर लाइ एसि ताईं त पटेल ताईं ख़तमु मिलंदा जंहिं ख़तमु चयो आहे त कश्मीर अगरि वञणु चाहे थो त भले हली वञो असांखे इतराज़ न आहे तव्हांखे ख़तमु मिलंदा जिन ख़तम में हू चवे थो या शइ पोइ सुवालु इहो आहे त पोइ ईअं छा थियो जो कश्मीर में इंट्रस्ट पैदा थियो त उन जी वजह इहा आहे त नेहरू छो त पाण हिकिड़ो कश्मीरी हो कश्मीर जो पंडित हो इन करे हुनजो इंट्रस्ट हो त कश्मीर हिंदुस्तान वटि अचे कश्मीर में जेके ॿ वॾियूं शख़्सियतूं हुयूं हिकिड़ो त नेहरू त हो पर नेहरू मेन कश्मीर में सेटल न हो हिकिड़ो शेख अब्दुल्ला हो ऐं ॿियो राजा हरी सिंह राजा हरी सिंह हुते जो रूलर हो ऐं राजा हरी सिंह खे हिकिड़ी शइ पसंदि कान इहो आया आई त शेख अब्दुल्ला जेको हो उन जा नेहरू सां तमामु सुठा वास्ता हुआ त राजा हरी सिंह खे डपु हो त अगरि मूं हिंदुस्तान जे हक़ में अची वियुसि त नेहरू मूंखे हटाए ऐं हिन खे आणे छॾींदो शेख अब्दुल्ला खे ऐं ॿिए पासे अगरि पाकिस्तान वञा थो त उते मुंहिंजी दाल न करंदी इन करे सभिनि खां पहिरीं पाकिस्तान ऐं हिंदुस्तान ॿिन्हिनि खां पासो करण जी ॻाल्हि राजा हरी सिंह कई जंहिंखां पोइ हुन हिकिड़ी एग्रीमेंट ठाही वई जंहिं ते पाकिस्तान सही बि कई सही थियण खां पोइ उते जहिड़ा थी पिया जंहिंमहिल जहिड़ा थी पिया त राजा हरी सिंह हिंदुस्तान खे लिखियो तव्हां मुंहिंजी मदद कयो त जहिड़ा थी पिया त हिंदुस्तान शर्त इहा रखी त बाबा ॻाल्हि इहा आहे त असीं तेसि ताईं हिते कोन ईंदासीं जेसि ताईं तूं असांजी हिमायत में कोन थो अचे असांजी हिमायत में अचु त पोइ असीं मदद कंदासीं ईअं असीं तुंहिंजी कीअं मदद कयूं या तूं चईं तो आज़ादु थींदुसि या चईं थो त अवाम खे इख़्तियार मिलंदा इन करे असांजी हिमायत में अचु पोइ राजा हरी सिंह हिंदुस्तान जी हिमायत आयो ऐं पोइ जंहिंमहिल हिंदुस्तान जी फ़ौज आई ऐं पोइ पाकिस्तान जी फ़ौज ऐं हिंदुस्तान जी फ़ौज आम्हूं साम्हूं थी वियूं ऐं हिननि जो पाण में जहिड़ो स्टार्ट थी वियो ऐं पोइ वञी हीउ फ़ैसिलो पहुतो वञी अक़वाम मुतहिदा पोइ जंहिंमहिल हीउ झेड़ो वग़ैरह हलियो पए त उन ज़माने जे अंदरि आर्टिकल 370 जो तव्हां ॿुधो पिया उन जो हिकिड़ो रिज़ल्ट निकितो माना सभई बहस जहिड़े वग़ैरह खां पोइ बहस निकितो त आर्टिकल 370 अची वियो आर्टिकल 370 छा हो आर्टिकल 370 हो त कश्मीर जा जेके मेजॉरिटी जेके इशूज़ आहिनि जेके इख़्तियार आहिनि उहे रियासत वटि न हूंदा वफ़ाक़ वटि न हूंदा सवाइ एक्सटर्नल अफेयर्स जे डिफेंस जे कम्युनिकेशन इन्हनि खां अलावा ॿिया सभु जेके इशूज़ आहिनि उहे कश्मीर वटि ई हूंदा पर एट द सेम टाइम इहो पोइ ॿिया सभु हूंदा पर एट द सेम टाइम इन जे अंदरि हिकिड़ी ॿी इहा बि शइ हुई
त जेसि ताईं कश्मीर जो मसइलो हल थिए तेसि ताईं इहो थींदो, पोइ कश्मीर जी अवाम खे रेफरेंडम जो हक़ु ॾिनो वेंदो, जेको अवाम चाहे उहो आज़ादु करणु चाहे, पाकिस्तान वञणु चाहे, इंडिया वञणु चाहे, जॾहिं थींदो त पोइ उन शइ खे ॾिठो वेंदो। आर्टिकल 370 में हिकिड़ी ॿी शेप हुई, उहा आई त आर्टिकल 370 जे अंदरि को बि जेको इख़्तियार आहे उहो उनखे केरु बि पार्लियामेंट या का बि शइ उन जे मथां हू नथी करे सघे, पंहिंजो नथी करे सघे, उनखे चेंज नथी करे सघे। अगरि पार्लियामेंट खे को फ़ैसिलो करिणो आहे, पार्लियामेंट खे का शइ करणी आहे त कश्मीर जे अवाम खे विच में एतमाद माणे पोइ आणींदी। ऐं हा, पर हिकिड़ी शइ हुई आर्टिकल 370 जे अंदरि, त आर्टिकल जे अंदरि का बि तरमीम करणी आहे त प्रेसिडेंट ऑफ जेको इंडिया आहे उहो करे सघे थो। तव्हांखे हिकु अजीब शइ ॿुधायां त तक़रीबन प्रेसिडेंट जेको इंडिया जा रहिया आहिनि उन तक़रीबन आइन जे आर्टिकल जे अंदरि जेको आर्टिकल 370 आहे उनखे इंडिया जे कानून में पांदो वियो, कॉन्स्टिट्यूशन पांदो वियो, ऐं सुप्रीम कोर्ट उनखे सुपर प्रोविजन ॾेई उनखे माना रिकग्नाइज़ कयो। पोइ उन खां पोइ इहो थियो जो रिकग्नाइज़ कयो वियो, तक़रीबन 45 दफ़ा प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान इंडिया ने इख़्तियार खे इस्तेमालु करे आर्टिकल 370 जे अंदरि तरमीमूं आंदियूं, जंहिंजी वॾी वारी मिसाल आहे त 1965 खां पहिरीं कश्मीर जे अंदरि चीफ मिनिस्टर कोन हूंदो, हुते प्राइम मिनिस्टर हूंदो। इहा बि हिकिड़ी चेंज आहे। ऐं हिकिड़ी अजीब शइ ॿुधायांव त तक़रीबन 300 इख़्तियारात आहिनि जेके कश्मीर वटि हुआ। हीउ जेको 45 दफ़ा प्रेसिडेंट पंहिंजो इख़्तियार इस्तेमालु कयो, 45 दफ़ा इख़्तियार इस्तेमालु कयूं, उन मंदरु तक़रीबन 300 मां तक़रीबन 260 खां 270 ताईं इख़्तियार तव्हां वठी छॾियो वापसि। त टेक्निकली ॾिठो वञे त आर्टिकल 370 जेको उहो टेक्निकली खोखलो थी चुको हो, पर हिकिड़ी उमेद जी किरण ज़रूरु हो त आर्टिकल जे अंदरि इहो हो त हिननि खे अॻिते हली इख़्तियार ॾिनो वेंदो त असीं तव्हांखे रेफरेंडम जो इख़्तियार ॾिनो वेंदो त पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कयो। हाणे अचूं था 35A ते, आर्टिकल 35A ते। आर्टिकल 35A छा आहे? आर्टिकल 35A जेको आहे उन में इहो हो त कश्मीर जी जेकी धरती आहे उन जे अंदरि कश्मीर जी जेकी चूंडियल हुकूमत हूंदी उहा डिसाइड कंदी त हिते जो असली रहवासी रहाकू केरु आहे। हिते जे कंहिं बि सरकारी नौकरीअ में हिंदुस्तान जे ॿिया जेके स्टेट्स आहिनि उन्हनि जे माण्हुनि जो हक़ु न हूंदो, स्कॉलरशिप हक़ु न हूंदो, ऐं इलाही अहिड़ियूं शयूं उन्हनि जे अंदरि न हूंदो, ऐं को बि फ़ैसिलो करणो हूंदो हिते जे लाइ त कश्मीर जी अवाम खे एतमाद वठी पोइ करणो हूंदो। इहो आर्टिकल 35A। हाणे सुवालु आहे त इहो मसइलो कीअं ख़राबु थींदो, जीअं मूं ॿुधायो त आर्टिकल 370 खे कीअं कंदो वियो। हाणे 80 जे ॾहाके जे अंदरि जेको शेख अब्दुल्ला हो उन जे फर्ज़नि कांग्रेस सां गॾु कश्मीर जे अंदरि हुकूमत ठाही। उन खां पोइ कश्मीर जे अंदरि मुख़्तलिफ़ तंज़ीमूं ठही वयूं, आज़ादी जूं, ख़ुदि मुख़्तियारी जूं मुख़्तलिफ़ ठही वयूं, पहिरीं हुयूं पर उन खां पोइ वधीक ज़ोर पकड़णु लॻो। ऐं उन ई वक़्तु तक़रीबन 80 जे आख़िर में 2 कश्मीरी हिंदू वकील ऐं जज मारिया विया। जीअं असां वटि अंदरि कश्मीरी भाईचारे लाइ असीं मुस्लमानी भाईचारो इस्तेमालु कयूं था, त इंडिया खे हिकिड़ो सुठो हिकिड़ो कार्ड मिली वियो, जंहिं कार्ड जे अंदरि उन्हनि कश्मीरी पंडितनि जो कार्ड इस्तेमालु करे, ऐं जंहिं महिल कश्मीरी पंडित जहिड़ा थिया 2 माण्हू मुआ, उन खां पोइ इलाही जे मसइला थिया, उन खां पोइ फोर्सिस लाइ थी वियूं, ऐं एस्पा नाले जी हिकिड़ी फोर्स आहे जेकी 1950 जे अंदरि ठही हुई, उनखे लाइ थी वियो। एस्पा जे अंदरि इलाही ब्लंडर्स हुआ। एस्पा जे अंदरि माना वारंट खां बग़ैर माण्हू गिरफ़्तार करे सघो था, कुझु बि करे सघो था, वग़ैरह वग़ैरह इलाही अहिड़ियूं शयूं हुयूं। उन जे अंदरि हिकु जो ब्लंडर्स थियण लॻा। उन ई दौरान हिकिड़ी ॿी शइ थी। ॿी शइ इहा थी त कश्मीर जो हिकिड़ो फ़र्दु मुफ़्ती सईद हिंदुस्तान जो होम मिनिस्टर ठाहियो वियो। त कश्मीर जे माण्हुनि में थोरी हिकिड़ी होप अचणु लॻी, यार असांजो जेको माण्हू आहिनि, असांजो पंहिंजो मुफ़्ती सईद होम मिनिस्टर थियो आहे, थी सघे थो अॻितां इख़्तियार मिलनि, थी सघे थो असांखे रेफरेंडम जो हक़ु मिले, वग़ैरह वग़ैरह। पर उन ई दौरान मुफ़्ती सईद जी न्याणी धीउ खे किडनैप कयो वियो। उन खां पोइ किस्तो वधीक ख़राबु थी वियो, फोर्सिस जेके वधीक अचणु लॻियूं, एस्पा अचणु लॻी, ऐं उन खां पोइ तमामु घणो क़त्लेआम थियो। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके पंडितनि जो जेको कार्ड आहे, पंडितनि जो जेको इशू आहे, इन में को बि शक न आहे त कश्मीर ओवरऑल सां वॾी ज़्यादती थी आहे कश्मीर सॼे सां। पोइ कश्मीरी मुस्लमान हुजे या कश्मीरी पंडित हिंदू हुजे, उन सां नाइंसाफ़ी थिए। ऐं अगरि तव्हां ॾिसंदो त कश्मीरी पंडित ऐं कश्मीरी मुस्लमान जी पाण में नफ़रत न आहे, नफ़रत न आहे, हिनखे हिक ॿिए सां आहे। पर आऊं सम्झां थो त
डिवाइड एंड रूल वारी ॻाल्हि आहे त कश्मीरी छो त हू बि कश्मीरी आहिनि ऐं कश्मीर जे केस ते हिंदुस्तान कीअं ॻाल्हाए त हुननि इन शइ खे इस्तेमालु कयो ऐं अगरि हिंदुस्तान चाहे हा त उन वक़्तु कश्मीरी हिंदुनि जी सपोर्ट अगरि करे हा त शायदि एतिरो क़तलेआम न थिए हा ऐं हुननि खे जंहिं महिल मजबूर कयो वियो पियो तव्हां छॾे वञो कश्मीर त अगरि हिंदुस्तान चाहे हा त उनखे रोके सघियो थे। हाणे ॻाल्हि असांखे सम्झणी इहा आहे त कश्मीरी माण्हुनि जा मेन मसइला छा कश्मीरी माण्हुनि जा जेके रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जा मसइला छा आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त दुनिया जे मुख़्तलिफ़ इदारनि उते रिसर्च कया हू चवनि था तक़रीबन 60 खां 70% जेकी आवाम आहे हुते उहा ज़हनी तौर ते डिस्टर्ब आहे। अगरि कंहिं घर में 4 भाती आहिनि त 4 भातियुनि मां घटि हिकिड़ो भाती जेको आहे उहो आज़ादी जी तहरीक में पंहिंजे हुकूक जी तहरीक में हथियार खणी चुको आहे। ॿी दुख जी ॻाल्हि इहा आहे त जंहिं हिंदुस्तान जे अंदरि 400 खां 500 TV चैनल्स आहिनि ख़बरुनि जा उन्हनि जे अंदरि हिकिड़ो बि TV चैनल कश्मीर में कोन्हे। हाणे ही हिकिड़ी मज़लूम क़ौम आहे उन सां तव्हां ॾिसो त अगरि तव्हां ही तारीख़ मूं ताईं ॿुधाई आर्टिकल 370 35A वरी कीअं ही थी वियो कीअं उन में प्रेसिडेंट पंहिंजा अख़्तियार इस्तेमालु कया कीअं 80 ॾहाके माण्हुनि जी कावड़ आई कीअं वरी तंज़ीमूं ठहियूं कीअं वरी मुफ़्ती सईद जी नियाणी कई वई। तव्हां ॾिसो उन्हनि सभिनि जे अंदरि तव्हां ॾिसो त किथे बि हिंदुस्तान रियासत पारां कॾहिं बि कश्मीर खे इहो कोन चयो वियो बाबा अगरि तव्हांजा पंहिंजा शहरी आहिनि तव्हां सां कावड़ियल आहिनि तव्हां हुनखे मोहबत सां हुनखे क़ाइल करण जी कोशिशि कयो पर हिंदुस्तान जी सरकार पारां कॾहिं बि मोहबत जो इज़हार न कयो। हुननि हमेशह इन नफ़रत खे हिननि कंप्लेन खे दॿाइण जे लाइ हुननि सहारो इख़्तियार कयो। सवेरे जेको मूं आर्टिकल 335A जी ॻाल्हि कयमि जंहिंजे अंदरि इहो हो त इदारा जेके सरकारी सिस्टम आहिनि उन्हनि जे अंदरि ॿिए स्टेट जो माण्हू कोन थो उन हिकिड़ी ॿी शइ उहा आहे त ॿिए स्टेट जो माण्हू अची हिते घर नथो वठी सघे त हिंदुस्तान जे अंदरि तमामु वॾो बहस हींअर BJP जी हुकूमत आंदो त बाबा इहो छो आहे जंहिं महिल हिकिड़ो मुल्क आहे त छो हिकिड़े सूबे मां माण्हू ॿिए सूबे में छो नथो वठी सघे। मसइले जी ॻाल्हि इहा आहे त इहे जेके स्पेशल ट्रीटमेंट्स आहिनि जंहिं ते हिननि एतिराज़ कयो पियो त हिंदुस्तान हिकिड़ो मुल्क आहे सभु स्टेट्स बराबरि आहिनि पोइ छो आहे ईअं उन्हनि माण्हुनि खे मेजॉरिटी खे इहा ख़बर कान्हे त इहो कानून ख़ाली कश्मीर में न आहे नॉर्थ ईस्ट जेतिरियूं बि स्टेट्स आहिनि तक़रीबन सभिनि में का न का आहे। जीअं वॾे मां मिसाल तव्हांखे नागालैंड जेकी आहे उते बि इहो साॻियो कानून आहे त उते का प्रॉपर्टी वठण जे लाइ पार्लियामेंट में नथी फ़ैसिलो करे सघे त ॿिए कंहिं स्टेट जो माण्हू अची वठे। महाराष्ट्र जे अंदरि बि ईअं आहे पर हीउ सॼो जेको चकर आहे उहो अनाउन जो आहे बेसिकली छो त हिन अंदरि पाकिस्तान जी इन्वॉल्वमेंट आहे पाकिस्तान जी बि इन्वॉल्वमेंट आहे असांजी इन्वॉल्वमेंट हिकिड़ो मुस्लमानी भाईचारे वारो हिकिड़ो एलिमेंट असां मुस्लिम सोसाइटी में आहे उहो पए पर एट द सेम टाइम हिकिड़ी ॿी शइ अथव ॿी शइ आहे त मज़हब सां ऐं मुस्लमानी भाईचारे खां अलावा हिकिड़ी ॿी शइ आहे कश्मीर में जंहिंमें असां पाकिस्तान जो इंट्रस्ट आहे उहो आहे पाणी। उहो इहो आहे त कश्मीर में जेको पाणी तिब्बत मां दरिया सिंध जो पाणी कश्मीर में अचे थो असांखे उन मां आहे ऐं तव्हां अगरि तारीख़ पढ़ो त असांजे हुकुमरान जहिड़ा बयान पवनि त कश्मीर रुगो मुस्लमानी भाईचारो न असांजा हिन अंदरि इकनॉमिकल मफ़ाद आहिनि असांजा पंहिंजा ऐं हिंदुस्तान नथो चाहे त कश्मीर आज़ादु थिए या पाकिस्तान वटि वञे त असांजे पाकिस्तान खे आराम सां पाणी मिलंदो। असीं था चाहियूं त भाई इंडिया वटि रहे छो त असांखे पाणी जो मसइलो थिए थो। असांखे ॾुख जी ॻाल्हि आहे असांजी मेजॉरिटी माण्हू कश्मीर ते ॻाल्हाइनि पर हिननि हक़ीक़तनि जी असांखे ख़बर न आहे। मूंखे बि एतिरी ख़बर न हूंदी मूं बि तव्हां सभिनि सां ॻाल्हाइण लाइ ई थोरी घणी स्टडी कई ऐं थी सघे थो इलाही अहिड़ियूं शयूं हुजनि जेके मूंखे ख़बर न बि हुजनि पर आउं तव्हां सभिनि खे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि त कंहिं बि मौज़ू ते ॻाल्हाइजे थो कंहिंजे हक़ लाइ ॻाल्हाइजे थो त महिरबानी करे उन शइ ते थोरी रिसर्च कजे। कश्मीरियुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे ऐं हींअर आर्टिकल 370 खे जेको हटायो वियो आहे इहा हिकिड़ी उमेदु हुई कश्मीरी जेतिरो ॾिठो वञे त हिकिड़ो खोखलो आर्टिकल हो जंहिंजे अंदरि तक़रीबन 90% हुननि इख़्तियार ख़तमु करे छॾिया हुआ पर असांखे सम्झणु खपे त इहा हिकिड़ी उमेदु हुई कश्मीरी आवाम जे लाइ जंहिंजे अंदरि इहो हो त तव्हांखे केॾी वक़्तु मिलियो मौक़ो ॾिनो वेंदो त तव्हां पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करे सघो जेको हिंदुस्तान कयो आहे। हिंदुस्तान में जेकी इहा हिकिड़ी मज़हबी जुनूनियत वारो एलिमेंट अची वियो आहे हू पंहिंजे पाण खे पाण ग़लति साबित करे रहिया आहिनि। हिंदुस्तान जी बुनियादी सेक्युलर बुनियादनि ते हुई पर वक़्त सां जॾहिं खां हिकिड़ी इंतिहा पसंदि हुकूमत आई पंहिंजे पाण खे हिकिड़ो इंतिहा पसंदि वारे एलिमेंट में पंहिंजे ई कॉन्स्टिट्यूशन जी मुखालफ़त करे रहिया आहिनि ऐं जेको हुननि आर्टिकल 370 खे ख़तमु कयो आहे इन सां ख़िते जे अंदरि इलाही नुक़सानु पहुचंदो
छो त आवाम जेके थोरा घणा कश्मीरी उते हिंदुस्तान सां हिमायतम हुआ उहे इन मवाद ॾिसो बाबा कॉन्स्टिट्यूशन में असांखे इख़्तियार त हुयो आहे, पाण फ़ैसिलो करे सघूं अॻिते हली। हाणे उन्हनि जो बि दिलि टुटी थी पए। शेख अब्दुल्ला जो पुटु या उनजी धीउ उहे सभु जेके हमेशह हुकूमत में रहिया कश्मीर जे अंदरि, उहे बि हींअर बग़ावत जूं ॻाल्हियूं कनि पिया। मां सभिनि खे रिक्वेस्ट कंदुसि त कश्मीर जे इशू खे सम्झो ऐं कश्मीर जे इशू खे सम्झी ऐं उनखे सही तरह रिप्रेज़ेंट कयो। जज़्बात सां माण्हू ॻाल्हाए सघे थो, पर अगरि फैक्ट एंड फिगर्स न ख़बर हूंदी त असांखे ॻाल्हाए थो सघे। मूं कोशिशि कई त जेको मौक़ुफ़ ॾियां ओतिरो न्यूट्रल ॾियां ताकी कुझु हुजे न, मूं तारीख़ी हक़ाइक़ तव्हां सभिनी साम्हूं वाज़े कयां। हाणे तव्हां सभिनि खे रिक्वेस्ट कंदुसि त वधि में वधि हिनखे शेयर कयो ऐं ज़ुल्म खे ज़ुल्म चओ, कश्मीर जी हिमायत में लिखो, हिन वीडियो खे बि शेयर कयो ऐं कश्मीर जी हिमायत में लिखो ऐं ॿुधायो बाबा असीं कश्मीर जे ज़ुल्म में हिंदुस्तान जो जेको इहो रवैयो आहे इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। कंहिं बि रियासत खे हक़ु न आहे कंहिं बि मज़लूम क़ौम खां उनजो हक़ु फुरे, उन ते ज़ुल्म करे, उन ते जबर करे। हींअर कश्मीर में हालत इहा बची वञी आहे त जिन ॿारनि पंहिंजनि वॾनि खे दफ़नायो हो, अॼु उन्हनि जा ॿार उन्हनि खे दफ़नाइनि पिया। हीअं कॉलेज त छुटो, हीअं स्कूलनि जा ॿार नंढड़ा जेके आहिनि उहे बि हथियार खणी करे निकिरी पिया। अचो हक़ जी राह खे सम्झूं ऐं ग़लति खे ग़लति चऊं ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ ज़ालिम खे आङुर खणूं, छो त ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ु न खणण बि हिकिड़ो ज़ुल्म आहे। आख़िर में साॻी दुआ जेकी हमेशह कंदो आहियां, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी, जिए सिंध जिए मुंहिंजो रहबर साईं जी एम